अदा अयाज़ असांजे सॼी सिंध जी सुञाणप आहे ऐं अयाज़ मेलो हिकिड़ो सुठो सवणो आहे ऐं हिन में पंहिंजो मेन ॻाल्हि इहो आहे त हिते असांखे मेन ॻाल्हि इहो त आर्टिस्ट जेके हिते असां ईंदा आहियूं त हिते हिकिड़ो असांखे माहौल मिलंदो आहे जेको आर्टिस्ट खे माहौल मिलणु खपे ऐं उहो असांखे माहौल मिलंदो आहे हिते ॿुधंदड़ तमामु सुठा मिलंदा आहिनि ऐं हुते हालांकि परफॉर्म कंदे जो ॾाढी ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं ॾाढो असां पाण मज़ो वठंदा आहियूं ॻाईंदे। न अयाज़ मेला जेतिरा बि थिया आहिनि उन्हनि में मूं परफॉर्मेंस कयो आहे। हालांकि खाना बदोश कैफ़े जो इनॉग्रेशन जेको थियो हुन में बि इहो मूंखे शर्फ़ हासिलु आहे त हुनजी महफ़िल मौसीक़ी जेका थी फस्ट टाइम हिते हुन में बि आउं आर्टिस्ट हुअसि। इन खां 2 ॾींहं पहिरीं सूफ़ी मेलो लॻो ऐं सूफ़ी ऐं अयाज़ मेले में कहिड़ो फ़र्क़ु आहे? साईं हाणे हर इवेंट जो पंहिंजो जेको सो हुनजा पंहिंजा ऑर्गेनाइज़र्स हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा पंहिंजा जेको सो रूल्स हूंदा आहिनि। हालांकि मूंखे त 3 ॾींहं थिया आहिनि ऐं पाकिस्तान पहुतो आहियां ऐं कैनेडा हुअसि। सो जेके बि इवेंट्स थियनि था उन्हनि जा पंहिंजा रूल्स हूंदा आहिनि ऐं सभु को पंहिंजे जेको सो हिमत हार जेको सो कोशिशि करे थो ऐं बहितर खां बहितर जेको सो हुनखे बहितर करण जी कोशिशि करे थो। सो मुंहिंजो कमेंट इहो आहे त जेके बि इवेंट्स थियनि था असां वटि सूफ़ी मेलो थिए अयाज़ मेलो थिए भले ॿियो कोई इवेंट थिए पर जेके इवेंट्स थियनि था ऐं हींअर जेका असां वटि इवेंट्स थियनि था उन्हनि जो हिकिड़ो मेन मक़सदु इहो आहे त असांजी जेका ऑडियंस आहे असांजा जेके माण्हू आहिनि असांजो माहौल आहे उन्हनि में अवेयरनेस अचे थी ऐं अहिड़े क़िस्म जा जेको सो इवेंट थींदा रहनि। बिल्कुलु पंहिंजो अयाज़ चयो त नेठा नैण पिरींजा ईअं जीअं ऋण में राति ठरे कोई कीअं करे इश्क असां वटि आराईअ जी आयो झोल।